औज़ुबिल्लाहि मिन शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, हिन दुनिया में इंसान पंहिंजी ज़िंदगी गुज़ारण लाइ कई न अहिड़ियुनि तख़लीक़नि मां गुज़रे थो। इंसान जो फितरी अमल हूंदो आहे त हू दुनिया में रिश्ता ऐं पंहिंजा वास्ता जेके आहिनि फितरी तरह जेके आहिनि उहे पाण ख़ुदि जेके आहिनि जुड़िजी वेंदा आहिनि। इहो हिकिड़ो फितरी अमल आहे। स्कूल में दाख़िल थिए था ॿार त उन्हनि जी ॿारनि में पाण में अंडरस्टैंडिंग थिए थी ऐं हुननि जा तालुकात गहरा थियनि था ऐं उन दोस्ती जे जेका रिश्तो आहे उन में ॻंढिजी ऐं जुड़िजी वञनि था। पोइ उन्हनि रिश्तनि नातनि में एतिरी अहमियत ऐं एतिरो त कशिश पैदा थींदी आहे जो हू हिक ॿिए ते जान ॾियण जे लाइ ऐं हिक ॿिए खे ॾुखी वक़्त में सपोर्ट करण जे लाइ, मदद करण जे लाइ ऐं हू जेको आहे सो पेश हूंदा आहिनि। उहे रिश्ता नाता जेके आहिनि हक़ीक़त ते मुबनी हूंदा आहिनि, जेके स्कूल जे वक़्त में जेको आहे सो जुड़िया वेंदा आहिनि। उन्हनि रिश्तनि नातनि में मफ़ाद जो जेको अमल आहे उहो शामिलु कोन हूंदो आहे। ॿाराणे कैफ़ियत में इंसानु हूंदो आहे त उनखे दुनिया जी का हवा लॻल कोन हूंदी आहे। दुनिया जी जेके ख़्वाहिशूं आहिनि उन्हनि खां जेके आहिनि ॿार जेके आहिनि उहे तमामु घणो परे हूंदा आहिनि ऐं हुननि जे दिमाग़ में इहे ॻाल्हियूं कोन हूंदियूं आहिनि। उहे सिर्फ़ु हक़ीक़त ॾिसंदा आहिनि, हक़ीक़त ते मुबनी हूंदा आहिनि। जेके हक़ीक़ी रिश्ता ऐं नाता हूंदा आहिनि, पोइ को रिश्तो केतिरे टाइम ताईं हले थो, को केतिरे टाइम ताईं हले थो, उहा अंडरस्टैंडिंग हुनजी जेका आहे सा उन में अहम किरदारु अदा कंदी आहे। पाण जॾहिं जवान थियूं था, दुनियादारी जो वज़न पाण ते अचे थो त पोइ उन्हनि हालतुनि में जेके रिश्ता नाता हिकिड़ा फितरी तरह इंसान जे पाण में अंडरस्टैंडिंग थींदी आहे ऐं उहे रिश्ता जेके आहिनि दोस्ती संगत जेका हूंदी आहे उहा वधंदी ऐं परवान चढ़ंदी आहे ऐं उहे गहराई बि इख़्तियार कनि था ऐं उहे हक़ीक़ी जेके माञा में पका ऐं पुश्ता जेके संगत जा जेके ऐं मोहबत मां जेके जुड़ी पची रास थियनि था, उहे जेके आहिनि आख़िर ताईं हलनि था ऐं ख़ानदाननि जा ख़ानदान जेके आहिनि उनखे हलाईंदा रहंदा आहिनि। पर दोस्तो उनखां पोइ पंहिंजो समाज जेको आहे अॼुकल्ह जहिड़े रिश्तनि नातनि में जुड़ियलु आहे उन ते थोरो जाइज़ो वठंदासीं त असां वटि सिस्टम इहो आहे, घणा तणा रिश्ता माण्हू रखंदा आहिनि त उहे स्टेटस जी बुनियाद ते रखंदा आहिनि या कंहिंजी प्रॉपर्टी या पैसो ॾिसी जेको सो रिश्ता नाता कया वेंदा आहिनि। हर पैसे वारे खे, हर आला क़िस्म जो स्टेटस जंहिंजो आहे त उनखे जेको आहे सो वधीक तरजीह ॾिनी वेंदी आहे। उनखे हिकु मोतबिर ऐं आला इंसानु सम्झी हुन सां रिश्ता नाता कया वेंदा आहिनि ऐं त उन मां हासिलात करण जे लाइ, उन मां वधीक पिराइण जे लाइ त हिन मज़ा जेको आहे सो मूंखे फ़ाइदो थींदो, हिन मज़ा मूंखे हीअं थींदो, हीअं कंदो, सो उहे रिश्ता नाता कया वेंदा आहिनि। उहे गैर हक़ीक़ी आहिनि ऐं उहे महज़ जेको आहे सो इंसानियत जी तज़लील में शुमार अचनि था। छाकाणि इंसान खे त रिश्ता निभाउ बराबरी जे बुनियाद ते जोड़णु खपनि ऐं के अहिड़ा किरदार बि आहिनि जंहिंजी इज़त कजे। ऐं इहो कोन थो चवां जो कंहिंजी इज़त न कजे, न, इज़त बिल्कुलु कजे। अलाह इज़त जंहिंखे ॾिए थो, वतो ज़िल मंतशा वतो इज़ो मंतशा। ज़िलत ऐं इज़त जेका आहे सा अलाह जे हथ में आहे। अलाह जंहिंखे इज़त ॾिए थो त
असां इंसाननि जो बि इहो फ़र्ज़ु आहे, अलाह हुनखे इज़त ॾिनी आहे त असीं बि हुनखे इज़त ॾियूं, पर उहो उन किरदार खे ॾियूं, प्रॉपर्टी खे न ॾियूं, पैसे खे न ॾियूं। पाण जेकॾहिं उनखे उनजी इज़त करियूं, उनजी ताज़ीम करियूं, त उनखे किरदार जे बुनियाद ते करियूं त भली हीउ किरदारु हीउ सचो माण्हू आहे, हीउ ईमानदार माण्हू आहे, हिन दुनिया जे लाइ जेको आहे सो असांजे समाज जे लाइ ऐं इंसानियत जे लाइ जेको आहे सो हिन कोशिशूं कयूं आहिनि, या इंसानियत जो ख़्वाह आहे। दोस्तो, सो इहो अहिड़े नमूने सां आहे। बाक़ी जेकॾहिं ॾिसिजे जेका स्टेटस जे बुनियाद ते या पैसे जे बुनियाद ते न रिश्ता नाता जेके आहिनि उहे गैर हक़ीक़ी आहिनि, ऐं उन्हनि मंझां जेका आहे सा माण्हू हासिलात करण जी कोशिशि कंदा आहिनि ऐं उनखे पंहिंजे मफ़ाद जे लाइ जेके यूज़ कंदा आहिनि, इहे बिल्कुलु ग़लति आहिनि, इंसानियत जे बरख़िलाफ़ आहिनि। रिश्ता नाता बराबरी जे बुनियादनि ते रखो, हक़ ऐं सच जे बुनियाद ते रखो। दोस्तो, ऐं जेके नवां दोस्त शामिलु थिया आहिनि उन्हनि खे आउं रिक्वेस्ट कंदुसि त हीउ मुंहिंजो ज़ुबैर कपरी ऑफिशियल यूट्यूब चैनल आहे, हिनखे सब्सक्राइब करियो ऐं गॾु घंटी जो बटण हुनखे दॿायो, जीअं हर नई वीडियो मुंहिंजी अव्हां ताईं बआसानी पुॼी सघे। दोस्तो, दुआ करियो त जेको समाज आहे असांजो उहे हिकिड़े सुठे मुआशिरे ऐं सुठे माहौल जी तरफ़ गामज़न थिए। अस्सलाम वालेकुम दोस्त।